साहब के अपील था कयूं त तव्हां SHO को सुठो मुक़ररु कयो। ही शराबी ज़ानी ॿ नंबर माण्हू तव्हां हिते रखे ऐं मोरे शहर जे माण्हुनि खे कहिड़ो पैगाम था ॾियो? ही हिफ़ाज़त कंदा शहरनि जी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहियो A4 JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंदड़। ख़बर शामिल कयूं था यूसुफ ज़िंदगी मोरो शहर जे सुरैया मोहल्ला में सुरैया बिरादरी जे ॿिनि ॾींहंनि में मामूली ॻाल्हि तां झड़ो थी पियो, जंहिंमें हिक धुर पारां दोस्तीअ में घुरायल लुंड ऐं मीमुण बिरादरी जे माण्हुनि सुरैया बिरादरीअ जे नौजवाननि मथां हमलो करे लठियुनि सुरोटनि लोही सरियनि जो आज़ादाना इस्तेमालु करे 6 ॼणनि परवेज़ सुरियो, दिलदार सुरियो, 6 ॼणनि दिलशाद सुरियो, ज़ैन सुरियो, आफ़ताब सुरियो, एजाज सुरियो खे सख़्त ज़ख़्मी करे फरार थी विया। ज़ख़्मियुनि खे तलका इस्पताल मोरो आंदो वियो, जिते एमरजेंसी वार्ड में खेनि रखियो वियो त लुंड बिरादरी जे माण्हुनि ॿीहर इस्पताल में दाख़िल थी ज़ख़्मियुनि ते हमलो कयो, जंहिंमें पिणु हू वधीक शदीद ज़ख़्मी थी पिया। बाद में हमलो कंदड़ लुंड बिरादरी जा माण्हू फरार थी विया, जॾहिं त मोरो थाणे ते ख़ालिद हुसैन सुरियो जे फिरियाद ते 10 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे, जिनमें गुलाम रज़ा, ज़हीर, बशीर मीमुण, सरदार ग़ैबी ख़ान लुंड, मुबीन लुंड, सदाम लुंड, मंज़ूर लुंड, ख़ालिक लुंड, अली सुरियो ऐं ॿिया शामिल आहिनि। ॿिए तरफ़ मोरो पुलिस केस दाख़िल करण बैदि जवाबदारनि जे घरनि ते छापा हया, पर जवाबदार घर ख़ाली करे फरार थी विया आहिनि। अहिड़े अमल ख़िलाफ़ ज़ख़्मी सुरैया बिरादरी जे माण्हुनि, शहरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ मोरो जे डॉक्टर ऐं स्टाफ पारां हमले कंदड़ लुंड बिरादरी ऐं मीमुण बिरादरी जे ख़िलाफ़ अलॻि अलॻि एहतिजाजी मुज़ाहिरा कया, जॾहिं त पैरामेडिकल स्टाफ मोरो पारां OPD जो पिणु बाइकाट कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी डॉक्टर मोहम्मद यूसुफ नवल, डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा मीमुण, डॉक्टर माशूक चांडियो, डॉक्टर मोहम्मद असलम कुरैशी, डॉक्टर नदीम सालिह लांघा ॿाहिरि कई, जॾहिं त सुरैया बिरादरीअ जे मुजाहिद सुरियो, ख़ालिद सुरियो, अता सुरियो शहरी एक्शन कमेटी जे अॻुवान बदरुद्दीन मीमुण ख़ादिम ठोसो करे रहिया हुआ, जिते हिननि चयो त असां सुरैया बिरादरी जे ॿिनि ॿिनि मामूली ॻाल्हि तां तकरार थियो हो, जंहिं ते लुंड बिरादरीअ सुरैया बिरादरी जे हिक धुर जी वंगार वहंदे बिला जवाज़ हमलो करे 6 ॼणनि खे ज़ख़्मी कयो ऐं बाद में ॿीहर तहलका इस्पताल मोरो ते चढ़ाई करे वञ ड्राह कई ऐं ॿीहर हमलो कयो आहे, जेका दहशतगर्दी आहे। हिननि चयो त पुरअमन शहरनि मथां लुंड बिरादरी जे माण्हुनि तशदुद कयो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। पैरामेडिकल स्टाफ चयो त असां लुंड बिरादरीअ जा माण्हू ऐं संदनि साथियुनि तहलका इस्पताल मोरो जे एमरजेंसी वार्ड ते वञ ड्राह कई आहे, डॉक्टरी अमले खे कमु करण में रुखुन विधो ऐं खेनि यरगुमाल बणायो आहे, जंहिंजी पिणु असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ॿिए तरफ़ SHO मोरो क़ुर्बान अली खलोड़ चयो आहे त जवाबदारनि जे घरनि मथां छापा हणी रहिया आहियूं, पर जवाबदार घर ख़ाली करे फरार थी विया आहिनि। संदनि घरनि मथां पुलिस पिकट मुक़ररु कई वई आहे, कंहिं बि वक़्तु खेनि गिरफ़्तार कयो वेंदो। वधीक ख़बरुनि जा अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।